नाज़रीन, मदेजी में सुप्रीम कोर्ट के वकील सैयद दुर मोहम्मद शाह तरफा धरती टीवी और सोव मीडिया ग्रुप के ऐलानियल सकाफ़ती सर के हवाले से डीएम हाउस से सूफ़ी महफ़िल कोठाई वई। तकरीब जर्मनी में आयल मेहमान मिस्टर मार्क, सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी और शरद कोर्ट के अगुड़े चीफ जस्टिस आगा रफ़ीक खान बेन शिरकत कई है। वधिक तफ़सील ॾिसूं था तोहिद ब्रोही जी हिन रिपोर्ट में। मदेजी में सुप्रीम कोर्ट के वकील सैयद दुर मोहम्मद शाह तरफा धरती टीवी के ऐलानियल सकाफ़ती सर 3 दिसंबर के मुनासिबत से डीएम हाउस से सूफ़ी महफ़िल कोठाई वई। सूफ़ी महफ़िल के तकरीब में जर्मनी में आयल मेहमान मिस्टर मार्क, सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी और फार्मर चीफ जस्टिस शरई कोर्ट आगा रफ़ीक खान बेन शिरकत कई। तकरीब में आयल मेहमान के सिंध की चौखड़ी टोपी अजरक तोहफ़े तौर ॾिनी वई, जंहिं बाद सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी कलाम ॻाए प्रोग्राम में वेठल माण्हुनि में 4 चंड लगाए छॾिया। प्रोग्राम में आयल मेहमाननि धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो त मोहन जे दड़े खे ॾिसंदव, मोहन जे दड़े में जेको माण्हू हिस्ट्री में वेंदो माना सिंध, तो सिंध जो कल्चर उतों स्टार्ट थे तो 5000 BC को वठी वञे तो मथे नॉर्थ ताईं। तो ये हर माण्हू खे ख़बर ना है, पर जॾहिं ये कल्चर डे थियनि था तो उन में पोइ नंढनि खे भी ख़बर पइजी थी वञे। ऐं सुठी ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजो कल्चर ॿुधाए। सिंधी टोपी ऐं अजरक इहा पुरानी ट्रेडिशन आहे। अञा ताईं तव्हां ने मार्क जेकी आहे उते ॾिसंदव मोहन जे दड़े में, ऐं इहा हिकिड़ी असांजे लाइ वॾी प्राइड आहे त असां सिंधी टोपी ऐं अजरक पायूं। सिंधी सकाफ़त इहा ई आहे, मोहबत आहे, अमन आहे, भाईचारो आहे। उनखे ॾिसूं था इंशाल्लाह 3 दिसंबर ते भी भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं जेको इहो कल्चर डे आहे इनखे असां सभई सिंधी इंशाल्लाह ताला तव्हां चैनलनि जे थ्रू ऐं पब्लिक सां गॾु इहो भरपूर नमूने इंशाल्लाह सेलिब्रेट कंदासीं। रिपोर्टर तोहिद ब्रोही, धरती टीवी न्यूज़, मदेजी।